वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थींदो। वज़ीर आज़म दौरे दौरान सऊदी वली अहद समेत सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। परॾेही वज़ीर इसहाक़ डार, मोहम्मद औरंगज़ेब, ख्वाजा आसिफ ऐं ॿिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां गॾु हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी वली अहद सां मुख़्तलिफ़ मनसूबनि बाबति ॻाल्हियूं कंदो। ज़रियनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थींदो। बिल्कुल नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थींदो। वज़ीर आज़म दौरे दौरान सऊदी वली अहद समेत सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। परॾेही वज़ीर इसहाक़ डार, मोहम्मद औरंगज़ेब, ख्वाजा आसिफ ऐं ॿिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां गॾु हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी वली अहद सां मुख़्तलिफ़ मनसूबनि बाबति ॻाल्हियूं कंदो। ज़रियनि जो चवणु आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थींदो। वज़ीर आज़म दौरे दौरान सऊदी वली अहद समेत सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। परॾेही वज़ीर इसहाक़ डार, मोहम्मद औरंगज़ेब, ख्वाजा आसिफ ऐं ॿिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां गॾु हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थींदो। वज़ीर आज़म दौरे दौरान सऊदी वली अहद समेत सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। परॾेही वज़ीर इसहाक़ डार, मोहम्मद औरंगज़ेब, ख्वाजा आसिफ ऐं ॿिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां गॾु हूंदा। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थींदो।